एक ॻोठ में कंहिं हारी जे घर में हिकु कूओ रहंदो हुयो। हिकु ॾींहुं ॾिसे पियो त हारी हथ में कुझु खणी आयो आहे। कूओ सोचे पियो त ज़रूरु इन में का खाइण जी शइ हूंदी, पर गौर करण खां पोइ कूओ ॾिसे पियो त हारी कोड़की वठी आयो आहे जंहिंमें कूओ फासंदो आहे। इहो ॾिसी करे कूओ ॾाढो परेशान थियो ऐं परेशानी जे आलम में पंहिंजे दोस्त कबूतर खे इहो हाल अहिवाल ॿुधायईं जेको घर जे पोएं वण ते वेहंदो हुयो। कबूतर इहो सारो हाल अहिवाल ॿुधी करे कूए जो मज़ाक़ उॾाइण लॻो ऐं चवणु लॻो त हल मियां ही मुंहिंजो मसइलो न आहे। कूओ मायूस थियो, पर वरी बि इहो साॻियो ई हाल अहिवाल घर जे मुर्गे खे ॿुधायईं त मुर्गे बि इहो ई जवाबु ॾिनो त हल मियां ही मुंहिंजो मसइलो न आहे। कूए इहो सॼो मसइलो, सॼी परेशानी वञी घर जे ॿकरे सां बि ओरी। ॿकर बि साॻी तरह खिलणु लॻो, मज़ाक़ उॾाइणु लॻो ऐं चवणु लॻो त हल मियां ही मुंहिंजो मसइलो न आहे। उन ई राति उन कुएदानी में कोड़की में हिकु आवाज़ु थियो। उहो आवाज़ु ॿुधी करे उन हारी जी घरवारी सोचणु लॻी त ज़रूरु हिन में कूओ फाथो आहे ऐं अंधेरे में उन कूए खे ॿाहिरि कढण जी कोशिशि पई करे। कोड़की जो मुंहुं खोलियईं त उन में ज़हरीलो नांग हुयो ऐं उन हारी जे घरवारी खे डंग हणी विधो। उहा घरवारी ज़ख़्मी थी पई ऐं हारी उन जे इलाज लाइ हिकु तबीब, हिकु डॉक्टर घुरायो, जंहिं ते डॉक्टर ॾस ॾिनो मियां हिन खे कबूतर जो सूप ठाहे पिया। कबूतर अञा थांव में उबले पियो। इयादत जे लाइ काफ़ी रिश्तेदार अची पहुता। उन्हनि जे मानी जे इंतज़ाम लाइ उन घर जे मुर्गे खे बि ज़िबह करणो पियो। कुझु ॾींहंनि खां पोइ उहा साॻी घरवारी फ़ौत थी वई ऐं उन जे जनाज़े जे लाइ ऐं कांधपे जे लाइ जेके माण्हू आयल हुया उन जे लाइ उन ॿकरे खे बि ज़िबह करणो पियो। तेसि ताईं इहो कूओ वञी अलाए किथे पहुतो हुयो, पंहिंजी हिफ़ाज़त करे चुको हुयो। लिहाज़ा अगरि को माण्हू तोखे पंहिंजो मसइलो ॿुधाए ऐं तोखे लॻे त ही मुंहिंजो मसइलो न आहे त इंतज़ारु कर ऐं सोच कर, फ़िक्र कर त किथे असां सभु ख़तरे में त न आहियूं। छो त अगरि समाज जो हिकु हिसो, हिकु फ़र्द, हिकु तबिक़ो, हिकु शहरी बि ख़तरे में आहे त यकीनन पूरो शहर, पूरो मुल्क ख़तरे में आहे। ज़ात ऐं तबिक़े जे दायरे खां ॿाहिरि निकिरणु घुरिजे। सिर्फ़ु पंहिंजी ज़ात ताईं महदूद न रहणु घुरिजे, ॿियनि जो बि अहसासु करणु घुरिजे। छो त पाड़े में लॻल बाहि असांजे घर ताईं बि पहुची सघे थी।